अॼु बिल्कुलु असां वक़्तु मौजूदु आहियूं जामशोरे में अलण फ़क़ीर जी मज़ार ते, जिते 20 वरसी मल्हाई पई वञे। 20 वरसी जे तरफ़ां ثقافت खाते जी का बि सार न लही। उन हवाले सां असांजे अलण फ़क़ीर जो फ़र्ज़ंद फ़िरोज़ फ़क़ीर मौजूदु आहे। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं, संदसि उन्हनि ॾे छा चवणु आहे। जी अस्सलामु अलैकुम। सिंधी में शाह साहब जो शेर आहे त सारी राति सुभान जागी जिन यादि कयो, उनजो अब्दुल लतीफ़ चवे मिटी लधो मान कोणे कन सलाम अची आगर उनजे। त उहे अज़ीम शख़्सियतूं, उहे अज़ीम फ़नकार, उहे अज़ीम माण्हू सॼी उमिरि माण्हुनि जी दिलनि में धड़कनि था, जिन पंहिंजी हाल हयात में पंहिंजे वजूद खे मारे इंसानियत जो पैगाम ॾिनो, इंसानियत जी ख़िदमत कई ऐं पंहिंजी लाइफ खे हिकु मक़सद जे लाइ वक़्फ़ करे छॾियो। त अहिड़े तरीक़े सां बाबा साईं, बाबा अलण फ़क़ीर साईं अॼु बि करोड़े दिलनि में ज़िंदा आहिनि, अॼु बि लखों उन जा फ़ैन आहिनि, अॼु बि उन जे कम खे सारायो वञे थो ऐं अॼु बि माण्हुनि जी दिलनि जा माना चइजे त हुनजो कमु यादि रहे थो माण्हुनि जी दिलनि में। शाह साहब जो हिकु शेर आहे त जा हुई जेरी विड़चे न वेठी। बाबा साईं जेसिताणी जहिड़ा हुया, बाबा साईं जेसिताणी पंहिंजे फ़न सां मुसलिक हुया, पंहिंजे फ़क़ीरी सां मुसलिक हुया, पंहिंजे सिंध खे रिप्रेज़ेंट कंदा रहिया। शाह साहब जी शाइरीअ खे, उन जे तसव्वुफ़ खे, उन जी वैदानियत खे, जेका अल्लाह सां कंसर्न करे बि असां इंसान खे, असांजे मुआशिरे खे, उन खे झर जंग न सिर्फ़ु सिंध लेवल ते, न सिर्फ़ु पाकिस्तान लेवल ते, पर इंटरनेशनल लेवल ते सिंध खे मशहूरु कयो, पाकिस्तान खे पंहिंजे कल्चर खे मशहूरु कयो। ऐं अॼु बि काफ़ी अहिड़ा कॉन्सर्ट आहिनि या फंक्शन थियनि था, जिन में बाबा साईं जूं डिमियूं ठाहे ॿारनि खे पेश कया था वञनि ऐं उन जे ॻायल गीतनि ते टैबलो पेश कया था वञनि। ऐं अॼु बि सिंध जो उहो कल्चर अञा ताईं उन बाबा जी उन छॾियल कम खे ज़िंदा रखंदो अचे। पर मूंखे अफ़सोस सां इहो चवणो थो पए, मां तनक़ीद जो क़ाइल न आहियां, पर जेका शइ ॾिस बि हो त कबी त बाबा साईं 20 वरसीअ जे हवाले सां काफ़ी अदीबनि, शाइरनि, दोस्तनि या जेका असां खां जेके तिरी पुगी असां उहा कई, या असांजा जेके मीडिया वारा ॿाहिरि आहिनि उन्हनि जेतिरो उन्हनि खां पुॻो उन्हनि बाबा साईं खे यादि कयो, पर न कयो यादि त कल्चर डिपार्टमेंट वारनि, जंहिंजो हू एक्चुअल हिकु ईअं चइजो त जंहिंजो हिकिड़ो एक्चुअल एम्प्लॉय हो, बाबा साईं उन्हनि जो एम्प्लॉय हो। उन्हनि सॼी उमिरि उन कल्चर डिपार्टमेंट खे सर्व कयो, सॼी उमिरि कल्चर डिपार्टमेंट या असांजी सिंध खे रिप्रेज़ेंट कयो। न इंटरनेशनल लेवल ते फर्स्ट प्राइज़ कॉन्सर्ट खटिया, इंटरनेशनल लेवल ते, न सिर्फ़ु प्रोविंस पर नेशनल, पर इंटरनेशनल लेवल ते बि बाबा साईं इहे कॉन्सर्ट ऐं कल्चर डिपार्टमेंट खे खटाए ॾिना। पर अॼु उनजी 20 वरसी जे हवाले सां का अहिड़ी तक़रीब न मुनक़िद कई वई, न अहिड़ो को ताज़ियती मेड़ाको को ठाहियो, न का अहिड़ो को बयान या को उन जे कम ते लिखणु को बि अहिड़ो न कयो, जेका हिकु वॾी दुख जी ख़बर आहे। अॻे असां चवंदा हुआसीं त असां जेके सिंधी आहियूं से मुर्दा परस्त क़ौम आहियूं, पर मूंखे त हाणे अफ़सोस चवणो थो पए त हाणे असां सिंधी मुर्दा परस्त क़ौम बि न रहिया आहियूं। इहा सिफ़त बि असां मां निकिरी वई आहे। घटि में घटि पंहिंजे हीरोज़ खे यादि कयो, पंहिंजे असां ईअं नथा चऊं त तव्हां असांजी मदद कयो या असांजे हुनजे अलण फ़क़ीर जी फैमिली जी हेल्प कयो। बाबा असांखे तव्हांजी का हेल्प नथी खपे, असां पाण तव्हां इन अगरि जे बाबा साईं जे कंहिं बि कम जे हवाले सां तव्हां अॻियां वधंदो, असां पाण तव्हांजी हेल्प कंदासीं, असां पाण तव्हांखे सर्व कंदासीं। जहिड़े हाल आहे उहो असांजो तव्हां प्रिया नाल आहे, पर घटि में घटि तव्हां पंहिंजी ज़िमेदारी त फील कयो, तव्हां पंहिंजे हीरोज़ खे त यादि कयो। त इहा ई वजह आहे त अॼु अलण त काफ़ी पंहिंजो ठही विया आहिनि, अलण त काफ़ी आहिनि, पर अलण फ़क़ीर हिकिड़ो ई हो जेको उहो ज़िंदा हो ऐं ज़िंदा आहे, उनजो कमु अॼु बि ज़िंदा आहे। त अहिड़े हवाले सां तव्हां पंहिंजे हीरोज़ खे यादि कयो ऐं पंहिंजी ज़िमेदारी फील कयो एटलीस्ट। आहियां राज टीवी जो, जिन्हनि अॼु हिकिड़े वॾे कलाकार जे लाइ अची मूंखां इंटरव्यू कयो आहे। हे मां निभाए सघियो या न सघियो आहे उनजे लाइ माज़रत सां, छो जो वॾे कलाकार जी ॻाल्हि करण बि का आसानी न आहे। उनजो सफ़र वॾो हुयो मौसीक़ी जो, राज टीवी वारनि जी, ऐं ख़ुसूसन जेको नुमाइंदो आहे, मेहनती नुमाइंदो आहे असांजो भाउ मज़हर जमाली साहब, उनजी वॾी महिरबानी। जेके हीअ वॾी स्ट्रगल आहे जो माण्हू कंहिं वटि हली वञे थो, हिकु वटि अलण फ़क़ीर साहब जे लाइ
उन जी ख़िदमत करण जे लाइ राज टीवी अॼु असांखे मौक़ो ॾिनो आहे ऐं पाण बि ख़िदमत में आया आहियूं ऐं अलाह साईं असांजी दुआ आहे त असांजी सिंध जा जेके बि चैनल आहिनि राज टीवी समेत अलाह साईं सभिनी खे कामयाबियूं ॾे। संदसि फेरोज़ आलम जो चवणु हुयो त सकाफ़त खाते तरफ़ां कंहिं बि सार न लही वई। बाबा साईं जे 20 वर्सी ते सकाफ़त खाते खे त यादि करणु घुरिजे, मगर उन्हनि मां बि कंहिं बि सार कोन लधी। कैमरामैन अब्दुल मशहूर जमाली सां गॾु मज़हर अली जमाली, राज न्यूज़, हैदराबाद।